हाणे असल में छा आहे त जेका हींअर दुनिया में तहक़ीक़ थी आहे ऐं ख़ासि करे जेका जदीद टेक्नोलॉजी आई आहे उन में जेके हींअर माॻ असां वटि खोटाई हेठि आहिनि जीअं सिंध खां सवाइ जेके माॻ ख़ासि करे भारत में मिलिया आहिनि राखी गढ़ी आहे, ॿिया माॻ आहिनि द्वारका आहे, त अहिड़ा माॻनि ते हुननि इलाही कमु कयो आहे ऐं सिर्फ़ु उन्हनि पाण न पर दुनिया जे माहिरनि। हाणे हिन वक़्तु जेका सिंधू तहज़ीब जी शहरी तहज़ीब, हाणे सिंधू तहज़ीब असां ॿिनि हिसनि में था करायूं। हिकिड़ी उहा तहज़ीब जेका ॻोठाणी हुई, माना उहे अञा शहरी सतह ते न पहुतियूं हुयूं, नंढा ॻोठ हुया, माण्हू उते रहंदा हुया, अञा हू शहरी जेका लेवल ते न पहुता हुया। नंढा ॻोठ हुया जंहिंखां महरगढ़ चइजे, आमरी चइजे, आमरी शहरी तहज़ीब न हुई, उनखां मथियो अथव शहरी तहज़ीब वास्तो रखे थो, कोट ॾिजी आहे, ॿिया आहिनि। त शहरी तहज़ीब में असां वटि अची थो वञे चांहो जो दड़ो आहे, मुंहं जो दड़ो आहे, लोथल आहे, हड़ापा आहे, गनवेरवाला आहे या बालाकोट, इहे काफ़ी अहिड़ा अची था वञनि। थोरो सिविलाइज़ेशन हा, त हाणे पहिरियां असां वटि ॻोठाणियूं सकाफ़तूं, उहे ईअं सम्झो त तव्हां घटि में घटि बि असां वटि 10 खां 15,000 साल आगाटियूं, 10,500 साल त तव्हांजे रुगो महरगढ़ जी तहज़ीब आहे। हाणे उनखां पोइ जेके उनखां अॻु जूं जेके तहज़ीबूं हाणे मिलियूं आहिनि, जिन जी अञा ताईं असां वटि सिंध में त खोटाई कान थी आहे, सिंध में त उन ते रिसर्च न थी आहे, उन्हनि जे वसीलनि जो मसइलो या छा आहे, बहरहाल या दिलचस्पी न आहे, उन्हनि जो मसइलो आहे, पर न थी आहे। इहो कमु भारत में काफ़ी पियो थिए, गुजरात में काफ़ी पियो थिए, हुननि जा इदारा यूनिवर्सिटियूं कमु कनि पिया। ऐं ॿियो जेको आहे उहो आहे शहरी तहज़ीब। हाणे शहरी तहज़ीब असां माण्हू सम्झंदा त 5,000 साल, 5,000 साल न, पर सिंध में सिंधू माथिरीअ में जेका शहरी तहज़ीब हुई उहा बि 10,000 साल आगाटी। छाजे करे जॾहिं मुंहनि जे दड़े जी खोटाई पिया कनि त जॾहिं मुख़्तलिफ़ हुननि जा तह आहिनि, हिकिड़े दौर जो ॿियो दौर जो, त जॾहिं हेठि ताईं पहुता त पाणी निकिरी आयो, उन खां पोइ बि 7 खां 8 ॿिया 9 तह ॿिया आहिनि। हा, हाणे उन्हनि जे जॾहिं तव्हां उमिरि मुक़ररु कयो था, पाणी जी लेवल जॾहिं घटिजे थी, उमिरि मुक़ररु कयो था, त उहो सरजान मार्शल जे मुताबिक़ उहो पाण थो चवे त घटि में घटि हीअ तहज़ीब जेका आहे 10,000 साल आगाटी आहे। हाणे जेको असां वटि जेको राखी गढ़ी जा जेके नतीजा आया आहिनि उन में ॿुधाइनि था त ही तहज़ीब शहरी तहज़ीब जेका आहे, इंडस सिविलाइज़ेशन जेका सॼे हिन खिते ते आहे फैलियल, उहा 10,000 साल आगाटी आहे। माना हाणे 5,000 साल वारी ॻाल्हि ख़तमु थी चुकी आहे, असां तमामु आगाट आहियूं। पथर दौर ॾे तव्हां वञो त उहो त 1000 साल अॻिते आहे, 70,000 साल पुराणी तहज़ीब असां पथर दौर जा जेके माॻ मिलिया आहिनि कोट ॾिजी वारे पासे खां, ओंगर मां, ॿियनि हंधनि तां, हैदराबाद मां, त गंजे टकर मां उहे आसार तव्हांखे मिलिया आहिनि, त उहे त इलाही पुराणी आहे।